अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील ऐं धमाकेदार तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं। कुछ अहिड़ा सीन ॿुधाईंदा हलूं जेके तव्हांखे ख़बर न हूंदी ऐं इहो ॿुधाईंदासीं ओठो आख़िर कहिड़े ॾींहुं कमाल खान जे हथां पकड़जी पवंदो, छाजे करे ओठो ऐं कमाल खान फ़िलहाल वक़्ती तौरु नेक्स्ट एपिसोड में हिकु थी वेंदा ऐं ओठो इहा चाल खेॾंदो ऐं कमाल खान जा माण्हू आहिस्ता आहिस्ता रबनि जे हथां मराईंदो। लेकिन कहिड़ी क़िस्त में ओठो बि पकड़ियो वेंदो ऐं ओठे सां जेको आहे हालत थींदी ऐं वरी रबन बि पकड़ियो वेंदो। दोस्तों इन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो, छाजे करे हर ड्रामे जी अपडेट सभ खां पहिरियां तव्हांखे असांजे चैनल ते मिलंदी ऐं थी सघे त फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ओठो नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त कमाल खान वटि ईंदो राति वारी क़िस्त में बि मां ॿुधायो तव्हांखे वाज़े करे ऐं अहिड़े हिसाब सां हू कूड़ो हिकिड़ो ॾसु ॾींदो ऐं अहिड़े हिसाब सां हू पुछंदा त रबन किथे आहे ऐं शमू ऐं सोडल वारा इहे वेंदा रबन जे पोयां, लेकिन रबन जी हिकिड़ी फेक जॻह ॿुधाईंदो ओठो ऐं रबन खे फ़ोन करे खुफ़िया तौरु ॿुधाए छॾंदो त हिननि खे वञण जो ढींगो ढेरी करे छॾ ऐं हीअ ख़तमु करे मोटाइजांइ ईअं न छॾिजांइ ऐं उन्हनि खे ख़तमु करे छॾंदो ऐं ओठे जे मथां कमाल खान ऐं हाकिम खान खे शक बि पवंदो छा इहो बदल त न आहे, इन त माण्हू असांजा नाहिनि मराया। लेकिन वरी बि ओठो शातिर आहे अहिड़ी ॻाल्हि करे वेंदो चवंदो तव्हांजा माण्हू ई बेकार हुया जेका रबन जी दॿ न सही सघिया, हाणे वरी कंहिं ॿिए खे मोकिलियो हैबत खे मोकिलियो या कंहिं ॿिए खे। ईअं कंदे कंदे कमाल खान जा माण्हू सभु ढींगो ढेरी थी वेंदा ऐं इहो ई त रबन ऐं ओठो चाहिनि था जीअं इन्हनि खे कमज़ोर कयूं। अॻिते वरी दोस्तो तव्हां ॾिसंदो त रबन बाद में नेठि पकड़जी पवंदो काफ़ी क़िस्तनि खां बाद में, काफ़ी क़िस्तां हीअं न मतिलबु सुभाणे क़िस्त तव्हां सम्झो। पोइ जेको आहे न ओठो वीचारो ज़ाहिर थी पवंदो त ओठो जेको आहे रबन सां ॿधल आहे। इहे काफ़ी क़िस्तनि ताईं इहा आंख मचोली जीअं चूहे ॿिली वारो खेल रबन ऐं हाकिम खान कमाल खान जे विच में हलंदो ऐं इन शइ जो मुख ओठो ई हूंदो ऐं अनक़रीब तव्हां ॾिसंदो त मुहिब बि आख़िर में फिरी वेंदो हाकिम खान खां। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, अगरि तव्हां इसी ताईं ॾिठो आहे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, जेका असां अपडेट ॾींदा आहियूं त 2-3 क़िस्तनि जी ॾेई छॾींदा आहियूं। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।